अहिड़ो वाक़ियो अचानक अखियुनि सां कुटियूं वाट विच ते पिन्याणियूं ॾंडनि सां लठुनि सां लतुनि सां कुंदाकनि सां केरियऊं मौज़र रिपीटर जा मुंहतनि ॾे फेरियऊं अलाए केरु हा ऐं अलाए छा जुर्म हो लॻो पिए त माहौल बिल्कुलु गरम हो। ॾिठीसीं त गाॾी किरियल रोड ते ई हिक बेहोश औरत पयल रोड ते ई हिक मर्द खे पे कुटियाऊं ॾंडनि सां ऐं ॿी औरत खे काबू कयाऊं हथनि सां छिकियाऊंसि पे ऐं हयाऊंसि पे धक थोरो पर भरो का बीठी कार हुई हिक शायदि त ओॾहिं हू वरतियूं वयसि पे निकियूं पेरनि जे हेठां के धरतियूं वयसि पे सॼी सूंहं हुन जी त भेले रहिया हा वठी वारनि मां हुनखे हू गिहले रहिया हा सॼी सूंहं हुन जी हू भेले रहिया हा वठी वारनि मां हुनखे हू गिहले रहिया हा छिकियाऊंसि पे ऐं हयाऊंसि पे धक थोरो पर भरो का बीठी कार हुई हिक शायदि त ओॾहिं हू वरतियूं वयसि पे निकियूं पेरनि जे हेठां के धरतियूं वयसि पे हुई ॼण त शींहनि जे चंबनि में हरणी रहज़नि जे फाथल हुई रंबनि में हरणी लड़ी लुड़क ताज़ा अखियुनि मां उड़ाहसि ऐं मौजूद चेहरे ते रत जा फुड़ाहसि लड़ी लुड़क ताज़ा अखियुनि मां उड़ाहसि ऐं मौजूद चेहरे ते रत जा फुड़ाहसि हू आदम जी ॼाई हवा जी नियाणी हुई सूरनि में फाथल सबा जी नियाणी हू आदम जी ॼाई हवा जी नियाणी हुई सूरनि में फाथल सबा जी नियाणी सॼो चहिरो सारो रत में रंगियल हुअसि सरी सींध में ॼण को झूमक पयल हुअसि सॼो चहिरो सारो रत में रंगियल हुअसि सरी सींध में ॼण को झूमक पयल हुअसि मासूम चहिरो ऐं नफ़ीस तबियत हमलो मथसि कयो हो ख़सीस तबियत मासूम चहिरो ऐं नफ़ीस तबियत हमलो मथसि कयो हो ख़सीस तबियत लॻे ॻाल्हि हीअ का फॾे पई असांखे फेरियम कंध ॼण हूअ सॾे पई असांखे लॻे ॻाल्हि हीअ का फॾे पई असांखे फेरियम कंध ॼण हूअ सॾे पई असांखे अदा भाव हैदर या वींदड़ चवे पई बचायो असांखे ईंदड़ चवे पई अदा भाव हैदर या वींदड़ चवे पई बचायो असांखे ईंदड़ चवे पई कई खोड़ ख़्यालनि मलामत असांखे ॾिनी अकुल कीन हरगिज़ इजाज़त असांखे अलाए केरनि उन्हनि खे औज़ार आहिनि तव्हां बि जे लहंदासीं त असांखे बि जेको आहे डंडा लॻी वेंदा कई खोड़ ख़्यालनि मलामत असांखे ॾिनी अकुल कीन हरगिज़ इजाज़त असांखे ईअं ॾिसंदे ॾिसंदे परे थी वियासीं न तन जा मसीहा मददगार थियासीं न तन जा मसीहा मददगार थियासीं साईं अहिड़े